दोस्तों अॼु मुख़्तियार अली सीधी जो एल्बम आहे 19 नंबर थर प्रोडक्शन जो तमामु बहितरीनु एल्बम आहे ऐं 2005 में ही रिलीज़ थियल आहे। हिन में कुझु सुठा गीत आहिनि ऐं हिन में सुठो गीत जेको तमामु भलो आहे दिलि पले छॾिजां जानी। ऐं उन खां पोइ तव्हांखे ॿुधायूं सिलेक्शनकार मीर अब्बासी आहे। कुझु एल्बम हिन जा मुमताज़ चांडे सिलेक्ट कया ऐं उन खां पोइ कुझु ज़मा ख़ासि केली कया। ऐं हिन एल्बम जे बारे में तव्हांखे अॻिते हली ॿुधाईंदासीं। दोस्तनि जा कमेंट्स आहिनि, कमेंट्स शामिलु कयूं। पहिरियों कमेंट्स आहे वहीद भाउ लिखियो आहे फेवरेट सॉन्ग 8 नंबर। उन खां पोइ वरी वहीद अमन लिखियो आहे त वेरी नाइस पिक्चर खोड़ सारा दिल। वॾी महिरबानी वहीद भाउ। वरी कमेंट्स आहे शहबान सोलंकी भाउ लिखियो आहे सुपर हिट अदा एल्बम। उन खां पोइ वरी ॿिया दोस्त आहिनि। उन खां पोइ वरी दोस्त आहे उन लिखियो आहे त मुख़्तियार सीधी सेरनि जा एल्बम रखो। बिल्कुलु रखंदासीं असां, अदा कुझु थोरो सब्र कयो। शहबान सोलंकी भाउ लिखियो आहे नाइस एल्बम। आशिक़ अमन सोलंकी भाउ लिखियो आहे नाइस, वॾी महिरबानी हूंदा। वरी दोस्त लिखियो आहे त वेरी नाइस धमालो ॿुधायो। सनम अनवार भाउ लिखियो सुपर हिट एल्बम। उन खां पोइ वरी शहबान सोलंकी भाउ लिखियो आहे एल्बम 16। उन खां पोइ वरी दोस्त लिखियो आहे शहबान सोलंकी सुपर हिट एल्बम 16। एहसन अमन सोलंकी भाउ लिखियो आहे एल्बम 16 नाइस, वॾी महिरबानी भाउ दोस्तो कुर्ब। ऐं उन खां पोइ दोस्तनि खे ॿुधायूं त हीअ रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिन में असां को बि गीत शामिलु न कयो आहे। ऐं सभ खां पहिरियां जेको दोस्त असांजी नई वीडियो ॾिसे थो चैनल खे सब्सक्राइब करे लाइक करे। ऐं असां थोरो कमु रखियो आहे जीअं दोस्तनि खे थोरी ख़बर पए, मालूमात पए त हिन एल्बम में कहिड़ा कहिड़ा गीत हुया, कहिड़नि शाइरनि जा गीत हुया। थोरो कमु रखियो आहे, काफ़ी दोस्तनि पसंदि कयो आहे ऐं इंशाल्लाह अव्हांखे बि हीउ कमु पसंदि ईंदो। ऐं हिन चैनल में तव्हांखे अहिड़ा ई वीडियो मिलंदा। ऐं दोस्तनि काफ़ी जेके नवां परस्तार हूंदा आहिनि उन्हनि खे गीत ॿुधल हूंदा आहिनि पर एल्बम जी ख़बर न हूंदी आहे त हीअ एल्बम आहे। ऐं हिननि एल्बमनि में मुख़्तियार सीधी तमामु घणो फेमस हुयो, तमामु घणो। ऐं हिन में तव्हांखे गीत ॿुधाया हूंदा थोरो जल्दी। असल में गीत कुझु सुठा आहिनि इन करे। पहिरियों गीत जेको आहे उहो टाइटल आहे बेवफ़ा लाइ रोइबो रड़िबो केतिरो। हिन जो मीर अब्बासी शाइर आहे। उन खां पोइ ॿियो जेको गीत आहे उहो ज़मा ख़ासि केली शाइर आहे ज़ुल्म जी हद थी वई। उन खां पोइ आहे मीर मोहम्मद अब्बासी जो गीत आहे सिधो सऊं खणी चओ। मीर अब्बासी जो कलाम आहे, सिराइकी कलाम आहे, मीर अब्बासी लिखियो आहे। ज़बरदस्त गीत आहे, मूंखे पसंदि आहे। मेॾा सॼण तेॾे सिवा मेॾा भला हुण केरु। इहो ॿुधो हूंदो, फेमस गीत आहे। उन खां पोइ आहे राजा उडराई जो कलाम आहे सभु कुझु मूंखां वठो पर दिलबर धार न कयो। ज़बरदस्त गीत। उन खां पोइ मीर मोहम्मद अब्बासी जी शाइरी आहे अल्लाह साईं अॼु जे सुहिणनि खे। ऐं उन खां पोइ ज़मा ख़ासि केली शाइरी, ज़मा ख़ासि केली नाले वारो शाइर, पुराणो शाइर मूंखे मौला कोन छॾियो आहे। मूंखे मौला कोन छॾियो आहे। अरबेलो चनण अरबेल सॉन्ग लिखियो आहे अरबेले चनण भलो भाग थी तमामु। आख़िरी गीत सागर शाह। ऐं हिन एल्बम में मुमताज़ शाइरी न लिखी आहे छाजे करे। हाणे पोयां तव्हां एल्बम ॾिसो मुख़्तियार सीधी जा तक़रीबन मुमताज़ जी शाइरी आहे ई आहे, पर हिननि में कुझु एल्बम अहिड़ा आहिनि उनमें शाइरी ई न आहे। इहे असल में रुसाबा थींदा रहंदा आहिनि फ़नकारनि सां, या वरी कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं थी वेंदियूं आहिनि जिन्हनि जे करे शाइरी ॼण उहो शाइर छॾे वेंदा आहिनि या अॻिते हली वरी पोइ सेटअप थी वेंदो आहे। बहरहाल दोस्तों एल्बम तव्हांखे कीअं लॻो मुख़्तियार सीधी जो कमेंट सेक्शन में क़ीमती राय ज़रूरु ॾींदा मूंखे।